बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी त जुमे वारे ॾींहुं असां वटि ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस हुई, मीटिंग हुई। उन में गॾिजाणी उन में इहो फ़ैसिलो कयो वियो त जेके टैक्सिस लॻाया पिया वञनि उन लाइ पहिरीं इहो आहे त हिते जेके माण्हू मुतासिर थियनि था उनखे ॿुधो वञे, उन खां पोइ फ़ैसिलो। पर हिते हिकिड़ी हठधर्मी हुई जेको ॿुधो न पियो वियो। त अलहमदिल्ला हींअर असीं उहे ॿ ॾींहं गुज़री आहे 16 ऐं 17, पर अॼु असीं चीफ ऑफिसर सां मिलिया आहियूं। जॉइंट एक्शन कमेटी जे हवाले सां असां उनखे एप्लीकेशन ॾिनी आहे। चीफ साहब चयो त सुभाणे न परीं इंशाअल्लाह ताला जेके मुतासिरीन आहिनि कमेटीअ साम्हूं उन्हनि खे ॿुधो वेंदो। इंशाअल्लाह असां तमामु जेके कारोबारी हज़रात आहिनि, जेके वापारी तंज़ीमूं आहिनि, या जेके बि टैक्स खां मुतासिर थियनि था, उन सभिनी खे दावत ॾियूं था त जीअं ई टाइम फिक्स थींदो अरबा जो असां अनाउंस कंदासीं ऐं उन्हनि सभिनी खे गुज़ारिश कंदासीं त वधि खां वधि शिरकत कनि ऐं जेके पंहिंजा उन्हनि जा जेके ख़दशात आहिनि उहे कमेटीअ साम्हूं रखनि।